नाज़रीन अवामी न्यूज़ में खबरें सिलसिलो जारी है। इन वक्त के ठठो मां खबर ॾींदड़ ठठे जी बूतो मकान लग अंग जी अकिलाती बिरादरी जहारिन जो गुज़र रात देर सां संदस मकाते जी ज़मीन ते बाअसर पुलिस एहलकार खिलाफ 12 बच्चन सख्त एहतजाज। उन मौके ते एहतजाज जी अगवानी कंदड़ सैयद ज़मान शाह जी ज़मीन जे मकातेदार खंगार बल्द बच्चो भील चयो त असां हिते सैयद ज़मान शाह खां 100 एकड़ ज़मीन मकाते ते खयल आहे, जंहिं ते ताज़ो मुंहिंजो कणक जो फसल पोखियल हो, जेका असां कटाई कराए थ्रेशर ते कणक गाहे त ओचितो जिलानी पुलिस चेक पोस्ट जो एहलकार बिलावल सोलंगी 2 ट्रैक्टर ट्रालियूं काहे अची पुलिस जी नफरी जी मदद सां असांजा हथ पेर ॿधी अटकल 1500 मण कणक खणी वियो आहे ऐं जॾहिं त रहिजी वियल कणक जो थ्रेशर बि हलाइण नथो ॾिए ऐं धमकियूं ॾेई रहियो आहे त जेकॾहिं थ्रेशर हलाईंदा त उहा कणक बि खणी वेंदासीं। जॾहिं त उते मुंहिंजा 11 हारी आहिनि जिन जे घरनि में अटो खुटी वियो आहे, इन्हनि जा बच्चा फाका कशी जो शिकार आहिनि। जॾहिं त हिननि खिलाफ़ SSP ठठो समेत मुख़्तलिफ़ माण्हुनि वटि दायो आहे पर अञा ताईं इंसाफ़ न मिलियो आहे। हिननि SSP ठठो डॉक्टर इमरान खान ऐं ॿियनि वसवारनि खे अपील कई आहे त असां सां इंसाफ़ करे फुरियल कणक मोटराई वञे ऐं ज़्यादती कंदड़ पुलिस एहलकार बिलावल सोलंकी खिलाफ कानूनी तौर FIR दाखिल करे असां सां इंसाफ़ कयो वञे। मज़ीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।